शहदादपुर पुलिस हिरासत में फ़ौत थियल उस्ताद जाम अज़ीज़ जखरो केस में नामज़द ॿिनि अहलकारनि जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई आहे। सांगड़ जी अदालत केस में नामज़द अहलकार मुहर्रम ऐं गुल मोहम्मद ज़रदार जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त शहदादपुर पुलिस हिरासत में फ़ौत थियल उस्ताद जाम अज़ीज़ जखरो केस में नामज़द ॿिनि अहलकारनि जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। सांगड़ जी अदालत केस में नामज़द अहलकार मुहर्रम ऐं गुल मोहम्मद ज़रदार जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त शहदादपुर पुलिस हिरासत में फ़ौत थियल उस्ताद जाम अज़ीज़ जखरो केस में नामज़द ॿिनि अहलकारनि जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। सांगड़ जी अदालत केस में नामज़द अहलकार मुहर्रम ऐं गुल मोहम्मद ज़रदार जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अहम ख़बर खां अवां खे आगाह करे रहिया आहियूं त शहदादपुर पुलिस हिरासत में फ़ौत थियल उस्ताद जाम अज़ीज़ जखरो केस में नामज़द ॿिनि अहलकारनि जी अबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। सांगड़ जी अदालत केस में नामज़द अहलकार मुहर्रम ऐं गुल मोहम्मद ज़रदार जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे असां नुमाइंदो ख़ुदा ॾिनो काछाई जी। ख़ुदा ॾिनो वधीक तफ़सील हिन वटि आगाह कजो। जी बिल्कुल सिंजोरा पुलिस हिरासत में फ़ौत थियल जेको उस्ताद हुयो जाम अज़ीज़ जखरो उन क़त्ल केस में अहम अख़बर साम्हूं आई आहे। सांगड़ जी अदालत केस में जेको जवाबदार ॼाणायल आहे अहलकार मुहर्रम ज़रदारी ऐं गुल मोहम्मद ज़रदारी उनखे 3 दिसंबर ताईं अबूरी ज़मानत ॾेई छॾी आहे। मुलज़िम पुलिस अहलकारनि मथां जेको आहे सो शहदादपुर थाणे अंदरि बेरहमाना तशद्दुद करे हेड मास्टर खे क़त्ल करण जो केस दाख़िल हुयो। जॾहिं त ॼाणायल केस में जेको आहे जवाबदार अदालत में पेश थिया हुआ जिते अदालत दलील ॿुधण खां पोइ खेनि 3 दिसंबर ताईं अबूरी ज़मानत ॾिनी आहे। जॾहिं त ईंदड़ तारीख़ ताईं ज़मानत बरक़रार रखण जो हुकुम पिणु जारी कयो वियो आहे। जॾहिं त जवाबदार जेके हुआ हिकु हफ़्तो अॻु हाई कोर्ट इस्लामाबाद में पेश थिया हुआ जंहिं अदालत जेको आहे सो अॼोके ॾींहुं ताईं खेनि हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी हुई जंहिं ते हिननि ॿीहर अॼु सांगड़ जी अदालत खे पूरी ज़मानत जी इस्तदा कई आहे। जी ठीकु आहे।